ख़बर शेयर कंदा मिठाणी मां सिंध मलाह फोरम जे चीफ सरदार ते थियल कातलाणे हमले खां पोइ पूरी सिंध जे मलाह फोरम जो रिएक्शन मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया, जॾहिं त मिठाणी में बि सिंध मलाह फोरम यूनिट मिठाणी पारां दादू में संदन चीफ सरदार अयूब ख़ान मलाह ते शरपसंदनि पारां राति जे वक़्तु कातलाणे हमले ख़िलाफ़ मिठाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी महबूब मलाह, नवाब मलाह ऐं हक़ नवाज़ मलाह करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त सरदार अयूब मलाह ते थियल हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं ॿुधाइण था चाहियूं त मलाह बिरादरी अकेली नाहे। असीं SSP दादू खां मुतालबो था करियूं त सरदार अयूब ख़ान ते हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त पूरी सिंध में मलाह बिरादरी अव्हां ख़िलाफ़ सरापा एहतजाज हूंदी।